वक़िफ़ूहुम इन्नहुम मस्ऊलून। क़यामत जे ॾींहुं इंसान खे आमालनामा हथनि में मिलंदा ऐं जेका इंसान दुनिया में ज़िंदगी गुज़ारे आयो आहे उन ज़िंदगी जे मुतालिक़ इंसान खां सवाल ऐं जवाब थींदो। अल्लाह तबारक व तआला जा फ़रिश्ता हर इंसान सां मुक़रर आहिनि, जंहिंखे किरामन कातिबीन चयो आहे। पोइ इंसान जा अमाल लिखनि था, सुठा अमाल भी लिखनि था ऐं बुरा अमाल भी लिखनि था पिया। सभिनि खां हिसाब किताब थींदो क़यामत जे ॾींहुं। इंसानियत खे अमालनामा ॾिना वेंदा जंहिंजे अंदरि नाफ़रमानी ऐं फर्माबरदारी वारा कम जेके भी इंसान दुनिया में करे आयो आहे सभई तुंहिंजे लिखियल हूंदा। जंहिं सुठा कम कया, नेकी जा कम कया, निमाज़ पढ़ियईं, रोज़ा रखियईं, कंहिं सां भलाई कयईं, ख़ैर ख़ैरात ॾिनई, ज़कात अदा कयईं, बैतुल्लाह जो हज करे आयो, कंहिं बेवा खे कपिड़नि जो वॻो वठी ॾिनई, यतीम जे मथे ते शफ़क़त जो हथ रखियईं। अल्लाह तबारक व तआला अहिड़े इंसाननि खे अमालनामो ॾींदो पर सॼे हथ में। जंहिं बुराई जा कम कया, नेकी जा कम न कया, ईमान न आंदई, कुफ़र ऐं शिरक ते ज़िंदगी गुज़ारियईं, तौबा इस्तिग़फ़ार न कयईं, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे खॿे हथ में अमालनामो ॾींदो। पर खॿे हथ में भी वरा ज़ुहूरिहिम, पुठीअ जे पोयां। उलमाए किराम लिखियो आहे पुठी जे पोयां, पर सीने मां हथ, सीने खे चीरे करे पुठीअ ॾे हथ कढियो वेंदो ऐं उनखे इहो अमालनामो मिलंदो उनजे हथ में। ऐं उहो माण्हू सम्झी वेंदो त मुंहिंजे लाइ जेको फ़ैसिलो थियणु आहे उहो जहन्नम वारो आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसान अमाल करे ऐं सुठा अमाल करे। क़यामत जे ॾींहुं इंसान जा जेके उज़वा आहिनि इहे भी इंसान जे ख़िलाफ़ शाहिदी ॾींदा। हथ, पेर, नक, कन, चप, ज़ुबान। तंहिंजे करे इंसान ज़ात खे घुरिजे त अल्लाह तबारक व तआला जी जेका उन वटि फ़ौज आहे, अल्लाह जा जेके सिपाही आहिनि, उन्हनि जे साम्हूं इंसान खे घुरिजे त गुनाह जा कम न करे। पंहिंजे हथनि जे साम्हूं, पंहिंजे पेरनि जे साम्हूं, आख़िर हथ ऐं पेर खे इंसान काॾे कंदो? पंहिंजे ज़ुबान खे, पंहिंजे नक, कन, चप खे काॾे कंदो? धार ते इन्हनि खे करे ई नथो सघे पियो। तंहिंजी माना त इंसान गुनाह जे कम खां हमेशह जे लाइ पासो रहे। इंसान खे घुरिजे त इंसान सुठा अमाल करे, नेक अमाल करे, निमाज़ पढ़े, रोज़ा रखे, बैतुल्लाह जो हज करे, छो त इन शइ जो बदिलो भी सुठो मिलंदो। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह युदनिल मोमिन फयदउ अलैहि कनफ़ वयस्तर। त अल्लाह तबारक व तआला मोमिन मुसलमान खे सॾु कंदो, हेॾिया मोमिन मुसलमान खे क़रीब करे अल्लाह तबारक व तआला मख़फ़ी ॻाल्हाइण जे लाइ फयदउ अलैहि कनफ़, उन ते पंहिंजो कन रखंदो, जेको हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो, वयस्तर परदो उनजे मथां फिटी कंदो। यानी उन परदे जे अंदरि हिकिड़ो बानो ॿियो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात हूंदी, नूरानी परदो हूंदो, अल्लाह ई ॼाणे थो उनजी कैफ़ियत छा हूंदी। पोइ अल्लाह तबारक व तआला उनखां पुछा कंदो, तअरिफ़ु ज़ंब कज़ा, हीउ गुनाह करे आहियो, हीउ गुनाह करे आहियो। सभु गुनाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने खे यादि ॾियारींदो। बानो इक़रार कंदो, फ़यक़ूलु नाम ऐ रब, मां इहे सभई गुनाह करे आयो आहियां, मूंखां गुनाह थी विया आहिनि। हत्ता इज़ा क़र्ररहू बिज़ुनूबि, हत्ता के इंसान पंहिंजे सभिनि गुनाहनि जो इक़रार कंदो ऐं पंहिंजे दिलि जे अंदरि सोचींदो त अनो क़द हलक, मां यकीनन त अॼु हलाक थियां ई थियां, छो त अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं परदे में सभिनि गुनाहनि जो मां रब जे साम्हूं इक़रार कयो आहे, त हाणे यकीनन अल्लाह तबारक व तआला मूंखे इन जी सज़ा ज़रूरु ॾींदो। पोइ रब साईं फरमाए थो वियो, उनखे अल्लाह तबारक व तआला जवाबु ॾींदो त मां तुंहिंजे गुनाहनि ते दुनिया में परदो रखियुमि, तंहिंजे करे त मां तोखे आख़िरत में ख़्वार न कयां। जीअं दुनिया में मां रब तुंहिंजा गुनाह लिकाया हुआ,
क़ौम जे साम्हूं ज़ाहिर न थिया हुआ त अहिड़ी तरह सां मां तोखे आख़िरत में बि ख़्वार न कंदुमि। तंहिंजे करे मां रब ईमान जे करे अमाल साले जेके तो कया अल्लाह रब्बुल आलमीन खे अकेलो मञई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तव्हां ईमान आंदो, अॼु मां रब सभु गुनाह तुंहिंजा माफ़ु करे तोखे अमाल नामो सॼे हथ में ॾियां थो पियो, हाणे तूं जन्नत ॾे हली वञ। त ईमान जी एॾी वॾी बरकत आहे जो ईमान जे करे अल्लाह तबारक व ताला इंसान जा सभु गुनाह माफ़ु करे इंसान खे अमाल नामो सॼे हथ में ॾेई करे जन्नत में मोकिलींदो। बाक़ी रहियो काफ़र ऐं मुनाफ़िक़। काफ़र ऐं मुनाफ़िक़ जो जेको हाल दुनिया जे अंदरि बि ग़रीब जो हाल बुरो आहे त आख़िरत में बि इन जो हाल जेको हूंदो उहो तमामु बुरो हूंदो। पहिरीं ॻाल्हि सभ खां वॾे में वॾी इहा हूंदी रुसवाई उन जी जो फयो नादा बिहिम अला रुउसिल ख़लाइक़, मख़लूक़ जे साम्हूं अल्लाह तबारक व ताला काफ़र ऐं मुनाफ़िक़ खे सॾु कंदो, अचो ऐं पंहिंजी ज़िंदगी जा अमाल जेके करे आया हो, पंहिंजी ज़िंदगी जेका मां तव्हांखे ॾिनी हुई उन जो हिसाबु किताबु ॾियो। पोइ अल्लाह तबारक व ताला जे मथां उन्हनि ईमान न आंदो, कुफ़ुर कयूं, शिरक कयूं, गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारे आया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत न कयूं, ईमान न आंदऊं। पोइ अल्लाह ताला खुलियल ऐलान फरमाईंदो, हा उलाए लज़ीन कज़बू अला रब्बिहिम, ही उहे इंसान अथव ॾिसो जंहिं मूं रब जे ॻाल्हियुनि खे कूड़ो कयो। मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबी खे मोकिलियो पर हिननि उन खे कूड़ो कयो। अला लानतुल्लाहि अला ज़ालिमीन, रब से फरमाए ही त ज़ालिम आहे, ज़ालिमनि ते अल्लाह तबारक व ताला जी आख़िरत ऐं दुनिया जे अंदरि लानत आहे। त इहे इंसान कॾहिं बि पोइ जहन्नम खां निकिरी न सघंदा। बसि एतिरी ॻाल्हि थींदी बग़ैर हिसाब किताब जे इहे इंसान वरी जहन्नम में हलिया वेंदा। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान ईमान आणे अल्लाह तबारक व ताला जी ज़ात ते ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते ईमान आणे ऐं अमाल साले करे त यकीनन अल्लाह तबारक व ताला उन इंसान खे छुटकारो अता कंदो जहन्नम जी बाहि मां। जॾहिं इंसान ईमान आंदो, ईमान आणण खां बाद में जॾहिं इंसान जे लाइ फ़ैसिलो थी वेंदो, इंसान जन्नत में हलियो वेंदो, त अल्लाह तबारक व ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि सां उन इंसान खे हौज़े कौसर जो पाणी पीआरींदो। छो त अल्लाह तबारक व ताला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हौज़े कौसर अता कई आहे। अजीब त हौज़े कौसर आहे जेका जन्नत जी हिकिड़ी नहर आहे जंहिंजो पाणी सख़्तु तरीन साफ़ खीर खां वधीक, माखी खां मिठो आहे, बर्फ़ खां वधीक अल्लाह ताला थधो रखियो आहे, जंहिंजी हिकिड़ी नहर जेका आहे उहा अल्लाह ताला महशर जे मैदान ॾे वहाए छॾी आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि इंसाननि खे जे नबी साईं जे मथां कलमो पढ़ियो, मुसलमान थिया, उन्हनि खे जॾहिं जन्नत में वेंदा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथनि सां उनखे पाणी पीआरींदो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हौज़े कौसर मां हिकु दफ़ो इंसान पाणी पीअंदो त वरी उनखे ॿीहर उञ न लॻंदी, इंसान तरोताज़ा थी पवंदो, ख़ुशि थी करे जन्नत जी तरफ़ राही थींदो। पर शर्त एतिरो ज़रूरु आहे त उहो इंसान ईमान आणे। ईमान आणण खां बाद में जॾहिं इंसान खे अमाल नामो सॼे हथ में मिलंदो त अल्लाह तबारक व ताला उनखे जन्नत ॾे राही कंदो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां अल्लाह जे मथां अल्लाह खे अकेलो सम्झी ईमान आणियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां रसूल साईं खे ख़ातमुन नबी सम्झी करे इंसान ईमान आणे। यकीनन इंसाननि जी जेका आहे न कामयाबी हूंदी। सख़्तु तरीन मरहला त उहे हूंदा इंसान जे लाइ जॾहिं इंसान पुल सिरात जे मथां गुज़र कंदो, जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वार खां सनी आहे ऐं तलवार खां उहा तेज़ हूंदी। हर इंसान खे उतां जेको आहे न गुज़रणो पवंदो। सभ खां पहिरियां अंबिया किरामनि जो गुज़र थींदो, मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उन खां बाद में अंबिया किरामनि जो गुज़र थींदो, उन खां बाद में मुख़्तलिफ़ मोमिननि जो, बुज़ुर्गनि जो, वलियनि जो। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे अहिड़ी त हिकिड़ी तेज़ रफ़्तार सवारी अता कंदो जो अखि छिम ऐं बिजली जे झटके वांगुरु जेका न उन पुरस्कार जे मथां गुज़री वेंदा। बाक़ी मोमिन मुस्लमान जेके कुझु गुनाहगार हूंदा उहे बि उनजे मथां गुज़र कंदा, पर अल्लाह तबारक व ताला ईमान जी बरकत जे करे उन्हनि खे पुल सिरात ते तकलीफ़ अता कंदो, किरंदा वरी निकिरंदा, किरंदा वरी निकिरंदा, आख़िर उहे बि कंहिं न कंहिं नमूने सां पुल सिरात खां पार थी वेंदा। पोइ काफ़र ऐं जहन्नम जेके आहे उहे त उन ते पहुची न सघंदा, यानी उहे जीअं पहुचंदा त अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे उन पुल सिरात खां किराए जहन्नम जे अंदरि फिटी कंदो। तंहिंजे करे हमेशह इंसान अल्लाह तबारक व ताला खां पनाह घुरे त रब मूंखे जहन्नम जी बाह खां बचाए जाएं, छोकी जन्नत ऐं जहन्नम जेका आहे अल्लाह तबारक व ताला तयारु करे छॾी आहे ऐं जन्नत बि तयारु थियल आहे, जहन्नम बि तयारु थियल आहे। छो त क़ुरान मुक़दस जे अंदरि अल्लाह ताला फरमायो आहे ओइद्दत लिल मुत्तक़ीन, परहेज़गारनि जे लाइ मां रब जेका आहे जन्नत खे तयारु करे छॾियो आहे। ओइद्दत लिल काफ़िरीन, काफ़िरनि जे लाइ मां रब जहन्नम खे तयारु करे छॾियो आहे। तंहिंजे करे उहे ॿई पैदा थियल आहिनि
अल्लाह तबारक व ताला जी मखलूक आहिनि ऐं उहे हिन वक़्त में मौजूदु आहिनि। छो त क़ुर पाक जे अंदरि ईअं ईंदो आहे त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐं उनजी घरवारी खे अल्लाह तबारक व ताला जन्नत में रहायो। कुलना या आदम अस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला जी इहा मखलूक आहे जंहिंखे अल्लाह तबारक व ताला पैदा करे छॾियो आहे। इंसान खे घुरिजे त हमेशह इंसान पंहिंजी कामयाबी जे लाइ सोचे त इंसान खे मरण खां बाद में इहे शयूं कमु अचनि। छोकी इंसान जॾहिं हीअ त अर्ज़ी ज़िंदगी आहे जेका ख़तमु थियण वारी ज़िंदगी आहे। तव्हां असांजी हीअ ज़िंदगी जेका आहे बाक़ी न रहंदी। जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो 60 खां 70 साल ताईं मुंहिंजी उम्मत जी उमिरि हूंदी, इला कलील के थोरा घणा वधी वञनि, वरना अक्सर जे एतबार सां 60 ऐं 70 साल जे या अञा बि अॻु में इंसान मरी चुका हूंदा। ऐं ईअं ई थिए थो पियो दुनिया जे अंदरि। तव्हां असां ॾिसूं था पिया त इंसान जवानी जे अंदरि हलियो थो वञे पियो। को इंसान त ॼमण सां मरी थो वञे पियो, को इंसान पंहिंजे पोड़ो थी करे मरे थो पियो। 60 ऐं 70 साल खां के थोरा ई पोड़ा हूंदा जेके वधीक उमिरि रखनि था पिया, वरना अॻे इंसान मरी थो वञे पियो। मौत त हिकिड़ी अटल शइ आहे, मौत त इंसान खे छॾे बि नथी पई। तव्हां असां हज़ारे उमेदूं इंसान खणी करे घरां निकिरे थो सुबुह जो, ख़बर नथी पए त रस्ते जे अंदरि उहो रस्ते ते उहो एक्सीडेंट थी करे मरी थो वञे पियो। हज़ारे उमेदूं जेके दिलि में खणी करे निकितो आहे इंसान, हिकु बि पूरी नथो करे सघे पियो। भला दुनिया जे असां ज़मीन खे छॾियूं, आसमान जी फ़िज़ा जे अंदरि ॾिसूं था पिया त जहाज़ फ़िज़ा में उॾरंदा था वतन पिया। उॾरंदे उॾरंदे उते हले त छा थो थिए उन्हनि खे, जो उते ई उहे जेको आहे सो बाहि जे वर चढ़ी था वञनि पिया, उते ई उहे तबाह थी वञनि था पिया। जेके इंसान उते वेठा आहिनि उहे पंहिंजी जान बचाए बि नथा सघनि पिया। तंहिंजे करे हीअ जेका ज़िंदगी आहे इहा ज़िंदगी तव्हां असांजी ख़तमु थियण वारी ज़िंदगी आहे ऐं ख़तमु थी वेंदी, ख़बर बि न पवंदी। हितां उथी करे तव्हां असां पंहिंजे घर पहुचंदासीं, अलाए त तव्हां असांजे मथां अॻे मौत अची वेंदी। तंहिंजे करे हमेशह हमेशह इंसान अल्लाह तबारक व ताला खां तौबा इस्तिग़फ़ार कंदो रहे। तौबा इस्तिग़फ़ार करे पंहिंजे गुनाहनि ते अल्लाह तबारक व ताला जी इबादत कंदो रहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो रहे। त इंसान जॾहिं दुनिया मां वञे त पंहिंजो अहिड़ो त थी करे वञे जीअं अलाह वारे हिकिड़े लिखियो आहे त इंसान जॾहिं दुनिया में अचे थो पियो ॿार पाण त रोईंदो ईंदो आहे, पर मिट माइट उन जा पीउ ऐं माउ भेनर ऐं भाइर उहे सभु त ख़ुशि थींदा आहिनि त असांजे घर जे अंदरि ॿारु ॼमी पियो आहे। माना दुनिया उनजे ॼमण ते ख़ुशी कंदी आहे, पर उहो ॿारु जेको दुनिया में पाण ईंदो आहे उहो रोईंदो ईंदो आहे। त इंसान पंहिंजो पाण खे एतिरो त ठाहे जॾहिं दुनिया मां वञे त पोइ पाण खिलंदो वञे ऐं भले दुनिया वारा उनजे लाइ रोईंदा रहनि। छोकी आख़िरत वारी जेका ज़िंदगी आहे न उहा हमेशह वारी ज़िंदगी आहे। तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त दुनिया वारी ज़िंदगी जेका आहे उहा आख़िरत जे लाइ पोखा। इंसान खे घुरिजे त इंसान ते सुठा अमाल करे, सुठे अमालनि करण जे करे इंसान खे आख़िरत में सुठो बदिलो मिलंदो। तंहिंजे करे हमेशह इंसान अल्लाह ताला जी इबादत करे, दुआ कयो अल्लाह तबारक व ताला खां जॾहिं तव्हां असांजे मथां मौत अचे, क़यामत जे ॾींहुं तव्हां असां उथूं। मौत त कलमे ते अचे, जॾहिं क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उथारे त तव्हां असांखे सॼे हथ में अल्लाह तबारक व ताला अमाल नामो ॾे तव्हां असांखे अल्लाह तबारक व ताला जहन्नम जी बाहि खां बचाए। व आख़िर दाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।